जेल ही लफ़्ज़ ॿुधंदे ई ज़हन में सज़ा, लोहे जूं सीखूं ऐं क़ैद जो तसवुरु अचे थो। पर जेकॾहिं इन ई जेल में का औरत सिलाई सिखी रही हुजे, कंप्यूटर ते कमु करे रही हुजे या संदसि ॿार क्लासरूम में अलिफ बे पे पढ़ी रहिया हुजनि त कराची वुमेन जेल में क़ैद औरतुनि लाइ वोकेशनल ट्रेनिंग ऐं साणनि गॾु रहंदड़ ॿारनि जी तालीम जो बंदोबस्तु कयो वियो आहे। सवाल इहो आहे त छा ही रुॻो सज़ा काटण जी जाइ आहे या नई ज़िंदगी शुरू करण जो बि? पाकिस्तान जे कानून मूजिबि जेकॾहिं का औरत क़ैद हुजे ऐं संदसि ॿार नंढी उमिरि जो हुजे त उहो बि हिकु मुक़ररु उमिरि ताईं पंहिंजी माउ सां गॾु जेल में रही सघे थो। इन जो मक़सदु माउ ऐं ॿार खे हिक ॿिए खां जुदा न करणु आहे, पर उन जो मतिलबु इहो बि आहे त कुझु ॿारनि जी ज़िंदगी जा शुरूआती साल जेल जी चौदीवारी अंदरि गुज़ारीनि था। इन ई करे कराची वुमेन जेल में इन ई ॿारनि लाइ नर्सरी ऐं इब्तदाई तालीम जो बंदोबस्तु बि कयो वियो आहे त जीअं हू पंहिंजी उमिरि मूजिबि सिखी सघनि ऐं संदनि तालीम मुतासिर न थिए। कराची वुमेन जेल में औरतुनि खे मुख़्तलिफ़ हुनर सेखारिया वञनि था, जिन में सिलाई, भर्त, दस्तकारी, ब्यूटिशियन कोर्स ऐं ॿियूं फ़नी तरबियतूं शामिल आहिनि। दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में जेल में अहिड़ी तरबियत खे रीहैब यानी बहाली जो हिसो सम्झो वेंदो आहे। इन जो मक़सदु इहो आहे त सज़ा मुकमल थियण खां पोइ औरतुनि वटि रोज़गार कमाइण लाइ को हुनर हुजे त जीअं हू ॿीहर ॾोहनि जी दुनिया खां परे रही सघनि। कुझु जेलनि में तयारु कयल शयूं नुमाइश में बि पेश कयूं वेंदियूं आहिनि, जिन सां औरतुनि खे पंहिंजी सलाहियतुनि ते एतमाद हासिल थिए थो। माहिरनि जो चवणु आहे त रुॻो हुनर सेखारणु काफ़ी न आहे। असल सवाल इहो आहे त जेल मां आज़ादी मिलण खां पोइ छा समाज उन्हनि औरतुनि खे क़बूल करे थो, छा उन्हनि खे रोज़गार मिले थो ऐं छा संदनि ॿारनि जी तालीम बग़ैर कंहिं रुकावट जे जारी रहे थी, ऐं छा अॻूणी क़ैदी हुजण जो दाग़ संदनि नई ज़िंदगीअ में रुकावट बणिजे थो। अहिड़ी तरह नफ़्सियात जे माहिरनि मूजिबि जेल में रहंदड़ ॿारनि खे ख़ासि तवजा जी ज़रूरत हूंदी आहे त जीअं संदनि ज़हनी ऐं जज़्बाती वाद वीज मुतासिर न थिए। जेल जो मक़सदु रुॻो सज़ा ॾियणु न पर सुधारो आणणु बि आहे। कराची वुमेन जेल में औरतुनि लाइ वोकेशनल ट्रेनिंग ऐं ॿारनि लाइ तालीमी सहूलियत इन ई सोच जी अकासी करे थी त कराची वुमेन जेल में सिंध हुकूमत पारां क़ैद औरतुनि जी बहाली लाइ मुख़्तलिफ़ क़दम खयां पिया वञनि। उन्हनि में वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम अहम आहे, जंहिं तहत औरतुनि खे सिलाई, भर्त, दस्तकारी, ब्यूटिशियन्स ऐं ॿियनि फ़नी महारतुनि जी तरबियत ॾिनी वञे थी। इन ई प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त आज़ादी मिलण खां पोइ औरतूं पंहिंजे हुनर जे ज़रिए इज़त भरियो रोज़गार हासिल करे सघनि ऐं ॿीहर ॾोहनि ॾांहुं वञण जा इम्कान घटिजनि। इन खां अलावा कुझु मौक़नि ते औरतुनि पारां तयारु कयल शयुनि जूं नुमाइशूं पिणु मुनक़द कयूं वञनि थियूं, जीअं संदनि हिमत अफ़ज़ाई थिए ऐं खैन माशी मौक़ा मिली सघनि। कराची वुमेन जेल में नर्सरी ऐं इब्तदाई तालीम जी सहूलियत पिणु फ़राहम कई पई वञे त जीअं ॿार पंहिंजी उमिरि मूजिबि तालीम हासिल करे सघनि। सिंध हुकूमत सज़ाई याफ़्ता क़ैदियुनि जे ॿारनि लाइ मुफ़्त तालीम जो प्रोग्राम पिणु शुरू कयो आहे, जंहिं तहत अहल ॿारनि खे प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं तालीम मुफ़्त फ़राहम कई वेंदी। इन प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त वालिदैन जे क़ैद ॿारनि जी तालीम ऐं मुस्तक़बिल में रुकावट न बणिजे। पर हिन कामयाबी जो असल मयार जेल जे अंदरि न पर जेल खां ॿाहिरि हूंदो। जेकॾहिं का औरत आज़ादी मिलण खां पोइ पंहिंजे हुनर जे ज़रिए इज़त भरियो रोज़गार हासिल करे ऐं संदसि ॿार तालीम जारी रखी सघे त शायदि इहो साबित थी वञे त सुधारो रुॻो हिकु तसवुरु न पर हक़ीक़त बि बणिजी सघे थो।